तोखे पहिरीं मुराद जी मुबारक हुजे। खैर मुबारक। मुल्ले जे घर वारनि घर विकणी रक़म उमाणी आहे। टिल्लू वल्लू तव्हां विवाह जो वारो वॼायो आहे, अव्हां खे बि मुबारकूं हुजनि। खैर मुबारकूं वॾा। अधु रक़म अधे वारनि जे खाते में वई। 10 लख लाले खे हथियारनि जी किस्त ॾिनी, बाक़ी पाण वटि 15 लख बचिया। गंजा अञा बि बाज़ार में पखी आहिनि। हुन परदेसीअ जो छा थियो? परदेसी दिहाड़ीअ ते कमु करण वारो मज़दूर आहे, उतां असांखे कुझु बि कोन वरंदो। ठीकु आहे, हुनजो सौदो दरिया पार करे था छॾूं, बाक़ी मुल्ले खे पके ताईं छॾे अचिजो, इन ॿिए टोले जे वर चढ़ी वञे। जेको हुकुम वॾा। वॾा अॼु इन ख़ुशीअ में जशन जो बंदोबस्तु कजे। अगरि राणी खे एतिराज़ न हुजे त भली प्रोग्राम कयो। पोइ राणी छा थी चवे? जाड़ी बि जग सां। तो में दरवेश निकते खदड़े फकीर ने शादी जी ऑफर कई थी। जी सही। ओए वो भी सही एतराज खदड़े फकीर कयो, नंढे साईं के एतराज न हुयो। सफ़ा ईअं। जी सही। ये न पढ़ी। हेलो जी हाँ छा रिहान खान जो एक्सीडेंट थी पियो। हाँ अस्पताल में आ, मां अचो थो अचां। उते कंपेयर हलण मला तुंहिंजी तरह आई थी वई। मूंखे वापसि न हलणो, मुंहिंजे घर वारनि खे इहा पैसा वापसि कयो। अॼु सिवा असां कीअं रही सघंदासीं। वधीक ड्रामेबाज़ी न करे, हितां बि वेंदे हुतां बि वेंदे। परदेसी तूं बि तयारी कर, तुंहिंजा बि शाम जानी अचनि था। काॾे वठी वेंदा? दरिया पार। इहो त ज़ुल्म आहे। घर में अटो कोन्हे को, भाऊ हलियो आहे दुबई जो अरब थी इश्क करण। हलो मूंखे माफ़ी ॾियो। या माफ़ी असुल कोन अथई माफ़ी। हल मला उथ। डॉक्टर तूं दिल न घबराए, तुंहिंजो बि बंदोबस्तु थी वियो आहे। अच मला उतर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सौरा खुश आयो, खैर ठीक ठाक मजे में। ॿियो खैरा तबियत ठीक बा? वे त मां तुंहिंजे लाइ पाणी भरे जा थधो ॻोठ खोयो आहे। वाह वाह। हाँ सौरा थधो पाणी थी। ॿियो सौट ॻोठ ॾे सभु कुझु ख़ैर ख़ैरियत हुई न? बिल्कुलु ख़ैर हुयो न? हाँ सब ठीक हुया। चाची ऐं चाचो सभु ख़ुशि हुया न? हाँ बिल्कुल उहे भी खुश हुया। ॿियो चांहि पीअंदे? ज़ाहिर ॻाल्हि आहे, आयो आहियां त चांहि बि पींदुसि ऐं मानी बि त खाईंदुसि न। हाँ छो न, खोड़ चांहियूं खोड़ मानियूं, आख़िर पंहिंजो घर थी आहे, शक न कजांइ। छो भला घर जी मालकिनी नज़र नथी अचे? हाँ मूं महिल बि हिते ई आहे, फ़िलहालु आराम ई आहे। इहो 12 बजे खनि उथंदी। अच्छा इहो मां भला चांहि ठाहे अचां? तूं छो चांहि ठाही अथई? भाॼी मूमल खे चओ न। हूअ निंड आहे न, तंहिं करे। ठीकु आहे, मन त बेहद प्यार आहे ज़ाल मुड़ुस में। असली बयान ही न थो करे सघां। हाँ त पोइ ठीकु आहे। हाणे तूं त वेह त पहिला मां खीर कप चांहि ठाहे अचां। ठीकु आहे? वेह। राहिब
किथों जो आ शिकारपुर जो आया नी। शिकारपुर तारीखी शहर। हाँ बिल्कुल। तू छा कंदो आ? टैक्सी हलाइंदो आ नी। गाड़ी पंहिंजी थी? हाँ नी। जे सेठ जी गाड़ी त न थी नी? न पंहिंजी आ। पोइ पंहिंजी गाॾीअ ते पंहिंजो शहर घुमाईंदे? हाँ नी। तुंहिंजी शादी थियल आ? शादी न थियल नी। पक? पक नी। ऐं तुंहिंजी? अगर मुंहिंजी शादी थियल हुजे त ये जाठा मां कोन हणा हा। सच्ची? तुंहिंजो कसम आ राहिब राणा। राणी मां तोखे गाॾी हलाइण बि सेखारींदुसि। वई तूं? पक्को वाइदो। पोइ शिकारपुर जी खटाण खाराईंदे? तुंहिंजो हुकुम खपे नी। हिकु भेरो बुढल साईं जी दरबार ते ज़ारत करे वई आहियां मां। हाउ बुढल साईं बि असांजे शिकारपुर ज़िले में आहे नी। ॻाल्हि त ॿुध, इहो खीर थर वारी अच्छी मसी त घुमाईंदे मूंखे? हाउ तूं भला तरजी आई छा? न तरजी न आहियां मां। बाक़ी किथां जी आई? ज़िलो मटाए। अच्छा। अधो अचे तो वॾो, मां काल कटाए थी। ख़ुदा हाफ़िज़। यादि कजांइ नी। ख़ुदा हाफ़िज़। राहिब तुझी गाड़ी भी ॾाढो कचो घुमदी। मुंहिंजो नालो बि राणी राणी आ। अहिड़ो ठाहे कंदम, अहिड़ो जो यादि कंदो। कॾहिं पालो बि राणी सां पलियो आहे। हे आयो आहे इश्क करण शिकारपुर शहर जो। डॉक्टर रेहान जे बारे में छा चयो? गाड़ी बेटी सी बजाएगी। वो न करे त मानी पचाईंदो आहियां। मूं महिल जे पंहिंजे हथनि खां वधीक मुंहिंजे हथनि जी मानी पचाइण पसंदि हूंदी आहे। कूड़ो छा? मूं महिल भाॼी थी घुरे। थैंक यू। मूं महिल असांजे खानदान में वाहिद इहो मर्द आहे जेको घर जी मानी पचाए थो। इहो बि आर्ट में आहे। कुकिंग भी आर्ट में शामिल आहे। कपड़ा धोइण, मानी पचाइण, थां धोइण। ऐसा ना यो पंहिंजे घर जे हाल अहवाल ॾेखे मिली जो कीअं आहिनि, ठीकु आहिनि, ख़ुशि आहिनि न? मुंहिंजी शादी किथे थियल आहे? बहादुर मां मथे रूम में हला पई ऐं चांहि मूंखे मुंहिंजे बेडरूम में। ओके जी हाँ हाँ। यार तोसां त हिते ॾाढी थी थिए। इश्क लॻई त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे पंहिंजे प्यार में। तो जहिड़े आशिक़ तो तोबा ज़ारी आहे। सच्ची मना मुंहिंजो आवाज़ ॿुधी करे सॼी राति निंड ई न आई। हलो हाँ नी। राहिब राणा ईअं त न करनी, असांजी अखियुनि में बि उजागा ॾिना थी। राणी तुंहिंजी तस्वीर ॾिसी करे मूंखां दुनिया जूं समूरियूं औरतूं विसरी वयूं आहिनि। राहिब राणा ॿिए कंहिं सां ॾिठो नी त ॿई तारा कढी छॾींदमि। सच में मूंखे एतिरो चाही थी। बाक़ी उजागा कंहिंजे लाइ कयां पई मां? राति जे उन ॿारनि तां कुर्बान जिन में तूं उजागा करे मूंखे सारियो आहे नी। राहिब राणा हिन दिलि खे बि सकून कोन थी मूंखे। पोइ जेको हुकुम कर। हा पोइ पूरो लाहींदी। 100 सैकड़ो आज़माए ॾिसजांइ, सिर अॾीअ ते रखिजे। सिर अॾीअ ते दुश्मननि जो हुजे, तुंहिंजो सिर त मुंहिंजे गोॾे ते हूंदो। सच्ची? मुची मां हाणे घरों निकिरां थो। तकड़ न कर, तकड़ जा नतीजा ॾुखिया हूंदा आहिनि। ठीकु आहे जॾहिं बि हुकुम कर पर जल्दी कजांइ। तोखां वधीक त मूंखे हिन अंदर में बाहि थी ॿरे। हा सो त आहे। अधो अची वियो आहे वॾो, पोइ मां ॻाल्हायां थी, काल कटायां थी। सही आहे? पोइ मां ॻाल्हायां थी। सही आहे नी? हल सही आहे। पंहिंजो ख़्यालु रखजांइ नी।